नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क में अॼु मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदो, जॾहिं त ॾखण पंजाब में मिटी वारी हवाउनि हलण जो इम्कान है। मौसमियात खाते मूजिबि मुल्क जे विचोले ऐं ॾखणी इलाइक़े में अॼु वधीक गर्मी पवंदी। वफ़ाक़ी गादी वारे शहर में बि मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदो, जॾहिं त वधि खां वधि गर्मी पद 39 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञण जो इम्कान है। अरबा ऐं ख़मीस ते इस्लामाबाद जो गर्मी पद 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो। मौसमियात खाते मूजिबि अंदरूनी सिंध जा इलाइक़ा बि सख़्त गर्मी जे हेठि रहंदा। हैदराबाद जो गर्मी पद 43 खां 45 सेंटीग्रेड ताईं रहंदो, जॾहिं त सखर जो गर्मी पद 48, दादू जो गर्मी पद 50 सेंटीग्रेड ताईं वञण जो इम्कान है। नवाबशाह में वधि खां वधि गर्मी पद 47 सेंटीग्रेड ताईं रहंदी। ॾखण पंजाब जे कुझु इलाइक़नि में राति जो हवाऊं हलण जो इम्कान है। कराची में अॼु मौसम जुज़वी तौर ते आलूदो रहंदो, जॾहिं त वधि खां वधि गर्मी पद 36 खां 38 सेंटीग्रेड ताईं वञण जो इम्कान है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।